सिंध में जदीद क़ौम परस्ती जो ज़िक्र थींदो आहे त सन जे सैयद साईं जी एम सैयद जो ज़िक्र पाण मुरादो अची वेंदो आहे। साईं जी एम सैयद ई उहो शख़्स आहे जंहिं सिंधी क़ौम खे न रुगो जदीद क़ौम परस्तीअ जो नज़रियो ॾिनो पर उन नज़रिए ते अमल लाइ जाखोड़ बि कई। उन नज़रिए जे हवाले सां साईं जी एम सैयद सिंध ॻाल्हाए थी में लिखियो आहे त दिलि जी तड़प ऐं बेक़रारीअ मूंखे नंढपण में ई मजबूर कयो त आऊं सरज़मीन सिंध ऐं सिंधी क़ौम जे छुटकारे लाइ पंहिंजूं सलाहियतूं ऐं तवानाई कतब आणियां। 17 जनवरी 1904 ईस्वीअ ते सैयद मोहम्मद शाह सनाई जे घर में अखि खोलींदड़ सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह खे अॼु सॼी दुनिया साईं जी एम सैयद जे नाले सां सुञाणे थी। साईं जी एम सैयद इब्तिदाई तइलीम सन जे प्राइमरी स्कूल में हासिल कई। खेसि 1 जुलाई 1910 ईस्वीअ ते स्कूल में दाख़िल कयो वियो, जितां हुन 1915 ईस्वी में प्राइमरी तइलीम मुकमल कई। साईं जी एम सैयद जे वालिद खे 1 नवंबर 1905 ईस्वी में क़त्ल कयो वियो, जंहिं सबबु हुन अंग्रेज़ी ऐं फारसी तइलीम ख़ानगी तौरु हासिल कई ऐं खेसि समूरो वक़्तु घर जी हवेली अंदरि महफ़ूज़ इंतज़ाम हेठि रहणो पियो। हू नंढपण खां ई ज़हीन हो। हुन सिंधी समाज जो वेझो खां अभ्यास कयो, जंहिं सबबु मंझि सियासत जो शौक़ु जाॻियो। हुन सिंधी समाज में मौजूदु मुद्दे ख़ारिज रस्मुनि ख़िलाफ़ 14 वरहनि जी ॼमार में ई मक़ामी सतह ते हलचल शुरू कई ऐं सन शहर में अंजुमन मुस्लिमीन सन जो बुनियादु विधो। जी एम सैयद 17 मार्च 1920 ईस्वीअ ते सन शहर में उस्मानी ख़िलाफ़त जे ख़ात्मे ख़िलाफ़ इजलास सॾाए पंहिंजे सियासी सफ़र जी बाक़ाइदा शुरूआत कई। हिन 26 अप्रैल 1920 ईस्वीअ में मखदूम बिलावल जे दरगाह ते मेज़ मथां चढ़ी पहिरियों भेरो कंहिं जलसे में तक़रीर कई, छो त नंढी उमिरि हुअण सबबु संदसि कदु नंढो हो, उन करे खेसि मेज़ ते चढ़णो पियो। जी एम सैयद पंहिंजी नंढी ॼमार जी सियासी ज़िंदगीअ में बर्क़ सियासतदान सां मुलाक़ातूं शुरू कयूं। हू महात्मा गांधीअ जी शख़्सियत ऐं सियासत खां तमामु घणो मुतासिर हो। मार्च 1924 ईस्वी में जी एम सैयद सन में पहिरीं अंजुमन सादात मटियारी क़ाइमु कई, जंहिं सिंध जे सैयदनि में तइलीमी, मुआशी ऐं समाजी जागरता जो किरदारु निभायो। 1925 ईस्वी में आबादगारनि जी एसोसिएशन क़ाइमु कई, जंहिं सिंध अंदरि ज़रई सुधारनि ऐं उपत जी नवनि तरीक़नि ज़रिए ज़राअत सां लाॻापियल तबक़नि में आगाही पैदा कई। 1930 ईस्वी में मीरपुर ख़ास में सिंध हारी कॉन्फ्रेंस सॾाए सिंध हारी कमेटी जो बुनियादु विधो। हू 1928 ईस्वी में कांग्रेस में शामिल थियो। 1933 ईस्वी में सिंध पीपल्स पार्टीअ जो बुनियादु विधाई। उन खां पोइ हुन पंहिंजे हमख़याल दोस्तनि सां गॾिजी 1936 ईस्वी में सिंध यूनाइटेड पार्टीअ जो बुनियादु विधो, जंहिं जो अॻुवाण सर अब्दुल्ला हारून खे चूंडियो वियो। कांग्रेस सां इख़्तिलाफ़नि सबबु जी एम सैयद उन जमायत खे अलविदा कयो ऐं मुस्लिम लीग में शमूलियत इख़्तियार कई। हू जंहिं मुस्लिम लीग में शामिल थियो, उन में सिंध जी तंज़ीम जो सदर बि मुक़ररु थियो। तंहिं तंज़ीम जी कोशिशुनि सां हिंदुस्तान जो विरहाङो अमल में आयो, जेका करारदाद 3 मार्च 1943 ईस्वी में सिंध असेंबली मां पास थी। इजलास में कुल 60 मेंबरनि मां 27 मेंबर हाज़िर हुआ, जिन मां सिंध जे 24 मेंबरनि पाकिस्तान जे 18 जी हिमायत कई। पाकिस्तान जो 18 पास थियण खां पोइ कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं साईं जी एम सैयद विच में इख़्तिलाफ़ बि शुरू थिया। उन्हनि इख़्तिलाफ़नि जे नतीजे में जी एम सैयद खे मुस्लिम लीग छॾणी पई। पोइ हिन वञी मुस्लिम जमायत जे नाले सां हिकु धार पार्टी ठाही। साईं जी एम सैयद फ़क़ति हिकु क़ौम परस्त न पर इल्म ऐं अदब जो वॾो पारखू हो। हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े खे मुतारिफ़ कराइण लाइ बि वॾियूं कोशिशूं कयूं। हिन सैयद मीरान मोहम्मद शाह सां गॾिजी 1930 ईस्वी में भिटाईअ जे मेले जे मौक़े ते अदबी ऐं सक़ाफ़ती कॉन्फ्रेंस जो दस्तूर क़ाइमु कयो। हिन मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते केतिरा ई किताब बि लिखिया, जिन मां 50 खां वधीक किताब छपिजी मार्केट में अची चुका आहिनि, जिन त हिन जा मुख़्तलिफ़ किताब ॿिनि ॿोलियुनि में बि तर्जुमो थी चुका आहिनि। साईं जी एम सैयद सिंधियुनि खे आजिपे ऐं आज़ादी जो फ़िक्र ॾिनो, जेको अॼु बि सिंध में पंहिंजी पूरी शिदत सां मौजूदु आहे। रहन शल सिंध ते